हेलो अस्सलाम वालेकुम बा केड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो टेटू लॻा पिया उथो वियो पाण था न टेक ते आहियो माशाल्लाह असां ॾिसो था पिया अॼुकल्ह जेको आहे सोशल मीडिया जो दौरु आहे। सोशल मीडिया जे अचण सां उन्हनि खे बि इज़त मिली वई आहे जिन खे घर में ॿियो दफ़ो बोर्ड बि न मिले। कल्ह हिकिड़ो छोकिरो थो मां रिक्वेस्ट मोकिले आई डी ते रुगो एटीट्यूड हुजेसि छा लिखियलु हो रॉयल एंट्री 5 नवंबर ते हलो किन रॉयल एंट्री ॼमण खे वरी रॉयल एंट्री था करनि। अड़े बुछड़ऊं उन महिल ख़बर पए पई कीकाट जी ज़ीबट लॻो पियो नालो बि ॿिया पिया वठनि उन महिल अलाए कीअं किने उनमो जेको आहे साफ़ बि तव्हांखे ॿियनि कयो आहे तव्हां वरी चओ त असांजो रॉयल एंट्री आई आहे। रॉयल एंट्री ईअं हूंदियूं आहिनि कुतऊं। ॿियो वरी छा एश आहे न पापास केश पिणे खे ख़बर ई न आहे उहो वीचारो मज़ूरी थो करे हे वरी उन जे 200 जेके मिलंदा आहिनि उन ते ऐश था करनि पिया हरू भरू जा माना पंहिंजा ऐश आहे पापास केश पिणे वटि लभे रुपयो बि न पिणे जी गज बो लाड़काड़ो त ॾेई सजे हे वरी ऐश आहे पापास केश हलो कुत्ता कढाए न ज़ना खा ऐश आहे पापास केश वरी छा तुम्हारा वक्त आया है हमारा ज़माना आएगा काॾे विया इहे काॾे विया तॾहिं जो वक़्तु ज़बानो त ॾेढ खे ॿुधाया छाजो तुंहिंजो ज़बानो ईंदो तूं को बिलगेट जो पुटु आहे तूं को शेख सलमान जो भाटियो आहे छा आहे तूं अहिड़ा माना अहिड़ा अजीबो अजीब ग़रीब वरी छा ख़बर छा कंदा गाॾी जे ॿाहिरि अॻियो बीही चारई दर खोले छॾींदा मां वरी बीठा काथे सीवियूं ते मां मच्छी न अंदरि हली वञेव गाॾी में ख़्यालु कयो वरी हीअं वरी तव्हां जंग फतह करे आया हो वरी लिखंदई एटीट्यूड इज़ एवरीथिंग बुढ़ी मर एटीट्यूड इज़ एवरीथिंग माणे एटीट्यूड वीचारा ग़रीब जा ॿार जाॾे काॾे तयारु पिणे को कुछ त घणे बि सौ आहे वरी एटीट्यूड में बुढ़ी मुयो आहे बुछड़ा छा हाणे मां चवां अलाए कहिड़ा कहिड़ा कैप्शन हणंदा फोटुनि खे जेके घर में रुपयो नथो लभे वटे ते नालो न आहे चवंदा घर में वटे ते नालो अथई उहो बि लिखंदे एटीट्यूड इज़ एवरीथिंग शकी बि नथो थिए। वरी आईडी ते लिखंदई छा वर्क्स एट लैंडलॉर्ड बुढ़ी मर पिणे खे ख़बर लैंडलॉर्ड चइबो छा कया लैंडलॉर्ड स्पेल त ॿुधायो बाक़ी लैंडलॉर्ड जी लैंडलॉर्ड जॾहिं ज़मीन त हुजेव पोइ तव्हां लैंडलॉर्ड बि लिखायो हरू भरू जो लैंडलॉर्ड घर में टको कोॾे को रुखी मानी खंडु था खाइनि वर्क सेट लैंडलॉर्ड शकी बि नथो थिए बुढ़ी मर वरी छा करणी छित जे अलाए कहिड़ी के दोस्त जी गाॾी वठी उन जे मथां वेही फोटू कढाईंदा यार मां इलाज उनखे इलाज कंदा मिंथा कंदा 2 मिंट सिर्फ़ु मूंखे गाॾी ते चढ़ी वेही फोटू कढाए ॾियो मुंहिंजी गाॾी भॼी पवंदी मुंहिंजो कलर खे स्क्रैप अची वेंदो अलाए छा अची वेंदो हे वेही करे उन मथां फोटू हणी अलाए माना वॾो को साईं सरदार माण्हू वेठो आहे बुढ़ी मर छोरा किना एटीट्यूड वारा स्टेटस था आणनि। वरी हिकिड़ो पुराणो अलाए हिकिड़ो लुंडे जो अलाए कंहिंजो सूट खणी उहो पाए कंहिंजी शादी में वेंदा उते फोटोग्राफर त ईंदा आहिनि उन्हनि वीचारनि मालिकनि जेके छोकिरी वठी था अचनि ख़र्चो कयो हूंदो आहे ड्रोन शो न ईंदा आहिनि शादियुनि में उहो फोटू रखी वरी कामयाबी जा कैशन हणंदसि कामयाबी हीअं ई थींदी आहे कामयाबी तव्हां खां कॾहिं बि न वेंदी। अड़े ॿुध त कुती आया तूं जेको कामयाबी जो हणियो अथई कैप्शन इहो त तूं पराई शादी ते वई न हा तूं पंहिंजी शादी ते वली में त इहो सूट पाए आहे पोइ बि कामयाबी जोड़े त बाप चलो कंहिंखो त माई वठी आहे तूं पराई शादी जा परावा कैप्शन अलाए छा छा हाणे कामयाबी इहो कामयाबी आहे पराओ लुडे जो सूट पाइणु कामयाबी आहे कुत्ता कड़ा के जाए जा मूंखे त अहिड़ी बुछा वठंदी आहे हिन जा फेसबुक ते हिनखे ब्लॉक करे छॾिया। अगरि तव्हां वटि बि को अहिड़ो हरूभरू मौसमी एटीट्यूड वारो छोकिरो या छोकिरी आहे त उनखे मेंशन कयो त इनखे जेको आहे बुछड़ो कयूं।